The Life of Jesus, Sindhi, Part 8. यसू जी ज़िंदगी, सिंधी, हिसो 8. 121 वधीक तमसीलूं। मती 25 बाब 1 खां 46 आयतूं। 10 कुंवारियुनि जी तमसील। तॾहिं आसमान जी बादशाहत 10 कुंवारियुनि जी मिसल आहे, जे ॾियाटियूं खणी घोट खे गॾिजण लाइ निकितियूं, ऐं मंझाउनि 5 अयाणियूं हुयूं ऐं 5 सियाणियूं। छा लाइ जो अयाणियुनि जॾहिं पंहिंजूं ॾियाटियूं खयूं, तॾहिं पाण सां तेल कोन खयाऊं, पर सियाणियुनि पंहिंजियुनि ॾियाटियुनि सां गॾु पंहिंजियुनि कुपियुनि में तेल बि खयूं। हाणे जेसीं घोट अचण में देरि लाथी, तेसीं हुननि खे निंड अचणु लॻी ऐं सुम्ही पियूं। पर अधु राति जो हुल थियो त ॾिसो घोट थो अचे। निकिरी अची खेसि गॾिजो। तंहिं ते उहे सभु कुंवारियूं उथियूं ऐं पंहिंजूं ॾियाटियूं तयारु कयऊं, ऐं अयाणियुनि सियाणियुनि खे चयो त पंहिंजे तेल मां कुझु असांखे बि ॾियो, छा लाइ जो असां जूं ॾियाटियूं थियूं उझामनि। पर सियाणियुनि वरंदी ॾेई चयो त मतां असां ऐं अव्हां लाइ पूरो न थिए, तंहिंखां बहितर आहे त वञी दुकानदारनि खां पंहिंजे लाइ ख़रीद करे अचो। ऐं जेसिताईं हू ख़रीद करणु वयूं, तेसिताईं घोट अची सहिड़ियो, ऐं जेके तयारु हुयूं से हुन सां गॾिजी शादीअ जी मजलिस में वयूं ऐं दर बंदि थी वियो। तंहिंखां पोइ हू ॿियूं कुंवारियूं बि आयूं ऐं चवणु लॻियूं त ऐं ख़ुदावंद, असां लाइ दर खोल। पर हुन वरंदी ॾेई चयो त आउं अव्हां खे सच थो चवां त आउं अव्हां खे सुञाणा ई कोन। तंहिं करे सुजाॻ रहो, छा लाइ जो अव्हां खे इन ई ॾींहं ऐं घड़ीअ जी ख़बर कान्हे। कंतारुनि जी तमसील। छो त उहो उन माण्हू वांगुरु आहे जो ॿिए मुल्क में थिए वियो ऐं पंहिंजनि नौकरनि खे सॾे पंहिंजो माल मिल्कियत उन्हनि जे हवाले कयईं, ऐं हिकिड़े खे 5 कंतार ॾिना, ॿिए खे 2 ऐं टे खे 1। हर हिक खे संदसि लियाकत हार। पोइ पाण मुसाफ़िरीअ ते वियो। जंहिंखे 5 कंतार मिलिया हुआ, तंहिं यकदमि वञी उन्हनि सां वापारु हलायो ऐं ॿिया 5 कंतार बि कमायाईं। साॻीअ तरह जंहिंखे 2 कंतार मिलिया हुआ, तंहिं बि ॿिया बि कमाया। पर जंहिंखे 1 मिलियो हो, तंहिं वञी ज़मीन में खॾ खोटे पंहिंजे धणीअ वारा पैसा लिकाए छॾिया। हाणे घणे वक़्त खां पोइ उन्हनि नौकरनि जो धणी आयो ऐं साणनि लेखो लाहिणु लॻो, ऐं जंहिंखे 5 कंतार मिलिया हुआ, सो ॿिया 5 कंतार बि खणी आयो ऐं चवणु लॻो त साईं, तो मूंखे 5 कंतार ॾिना हुआ, इजे 5 कंतार ॿिया बि मूं कमाया आहिनि। संदसि धणीअ खेसि चयो त शाबाश अथई, ऐं नेक ऐं ईमानदार नौकर, थोरे में ईमानदार रहियो आहीं, सो आउं तोखे घणे जो मुख़्तियार कंदुसि। तूं पंहिंजे धणीअ जी ख़ुशीअ में शरीक थी वियो। ऐं जंहिंखे 2 कंतार मिलिया हुआ, तंहिं बि अची चयो त साईं, तो मूंखे 2 कंतार ॾिना हुआ, इजे 2 ॿिया कंतार जे मूं कमाया आहिनि। संदसि धणीअ चयो त शाबाश अथई, ऐं नेक ऐं ईमानदार नौकर, तूं थोरे में ईमानदार रहियो आहीं, सो आउं तोखे घणे जो मुख़्तियार कंदुसि। तूं पंहिंजे धणीअ जी ख़ुशीअ में शरीक थी वियो। ऐं जंहिंखे 1 कंतार मिलियो हो, तंहिं बि अची चयोसि त साईं, मूंखे तुंहिंजी ख़बर हुई त तूं सख़्तु माण्हू आहीं। जिते तो पोखियो ई कोन्हे, उते लुणंदो आहीं, ऐं जिते तो छटियो ई कोन्हे, उते गुॾ कंदो आहीं। सो मूंखे डपु थियो, तंहिं करे मूं वञी तुंहिंजो कंतार ज़मीन में लिकाए छॾियो। इझा पंहिंजी शइ मोटाए वठि। पर संदसि धणीअ वरंदी ॾेई चयोसि त ऐं बचड़ा ऐं सुस्त नौकर, तोखे ख़बर हुई त जिते न पोखियो अथमि,
उते गुॾु कंदो आहियां, तॾहिं तोखे घुरिबो त मुंहिंजा पैसा सराफ़नि वटि रखी आ त मोटी अचण महिल जेकर आउं पंहिंजी रक़म व्याज सुधी अची वठां हा। तंहिं करे अव्हीं हिन खां इहो कंतार खसे वठो ऐं जंहिं वटि 10 कंतार आहिनि उन ई खे ॾियो। छा लाइ जो जंहिं वटि की आहे तंहिंखे ॿियो बि ॾियो ऐं उन ई वटि झझो ई गॾु थींदो, पर जंहिं वटि की आहे तंहिंखां पाण जेकी वटि आहे सो बि खसे वठिबो। रीडिंग फ्रॉम बाइबल। तंहिं करे अव्हीं हुन खां उहो कंतार खसे वठो ऐं जंहिं वटि 10 कंतार आहिनि उन ई खे ॾियो। छा लाइ जो जंहिं वटि की आहे तंहिंखे ॿियो बि ॾियो ऐं उन ई वटि झझो ई गॾु थींदो, पर जंहिं वटि की कीने तंहिंखां पाण जेकी वठि आहे सो बि खसे वठिबो। ऐं रिपीट। ऐं अव्हीं हिन निक में नौकर खे ॿाहिरि ऊंदाही में कढी छॾियो, उते रोइण ऐं ॾंद कटणु थींदो। रिढुनि ऐं ॿकरियुनि जी तमसील। पर जॾहिं इब्न आदम पंहिंजे जलाल में ईंदो ऐं सभु मलाइक बि साणसि हूंदा, तॾहिं हू पंहिंजे जलाल जे तख़्त ते अची वेंदो। हू सभिनी क़ौमुनि खे आणे हुन जे अॻियां गॾु कंदा ऐं हू उन्हनि खे हिक ॿिए खां धार कंदो, जहिड़ी तरह रेढार रिढुनि खे ॿकरियुनि खां धार कंदो आहे ऐं हू रिढुनि खे पंहिंजे साॼे पासे बीहारींदो पर ॿकरियुनि खे खाॿे पासे। उन ई वक़्तु बादशाह साॼे पासे वारनि खे चवंदो त ऐं मुंहिंजे पीउ जा सॻोरा, अचो ऐं जेका बादशाह दुनिया जी शुरूआति खां ई अव्हां जे लाइ तयारु कई वई आहे सा विरसे में वठो। छा लाइ जो आउं बुखायल हुउसि ऐं अव्हां मूंखे खाधो ॾिनो, आउं उञायल हुउसि ऐं अव्हां मूंखे पाणी पीआरियो, आउं परदेसी हुउसि ऐं अव्हीं मूं वटि पेर भरे आया। तॾहिं उहे रास्तबाज़ वरंदी ॾेई चवंदसि त ऐं ख़ुदावंद, असां कॾहिं तोखे बुखायल ॾिसी खाधो ॾिनो या उञायल ॾिसी पाणी पीआरियो, ऐं असां कॾहिं तोखे बीमार या क़ैद में ॾिसी तो वटि पेर भरे आयासीं। ऐं बादशाह वरंदी ॾेई चवंदुनि त आउं अव्हां खे सच थो चवां त जॾहिं अव्हां मुंहिंजनि हिननि भाइरनि मां सभ खां नंढे सां ईअं कयो त मूंसां ईअं कयो। तॾहिं वरी हू खाॿे पासे वारनि खे चवंदो त ऐं मलऊनो, मूं वटां टड़ी वञो ऐं वञी हमेशह जी बाहि में पओ, जा शैतान ऐं संदसि मलाइकनि लाइ तयारु कई हुई आहे। छा लाइ जो आउं बुखायल हुउसि पर अव्हां मूंखे खाधो न ॾिनो, आउं उञायल हुउसि पर अव्हां मूंखे पाणी न पीआरियो, आउं परदेसी हुउसि पर अव्हां मूंखे जाइ न ॾिनी, उघाड़ो हुउसि पर अव्हां मूंखे कपिड़ो न ढकायो, बीमार ऐं क़ैद में हुउसि पर अव्हीं मूं वटि पेर भरे न आया। तॾहिं उहे बि वरंदी ॾेई चवंदा त ऐं ख़ुदावंद, असां कॾहिं तोखे बुखायल या उञायल या परदेसी या उघाड़ो या बीमार या क़ैद में ॾिठो जो तुंहिंजी ख़िदमत न कईसूं। तॾहिं हू वराणी ॾेई चवंदुनि त आउं अव्हां खे सच थो चवां त अव्हां हिननि सां सभ खां नंढे सां ईअं न कयो त अव्हां मूंसां बि ईअं न कयो, ऐं उन्हनि खे हमेशह जी सज़ा मिलंदी, पर रास्तबाज़नि खे हमेशह जी ज़िंदगी। 122 लाज़र वटि वञणु। यूहन्ना 11 बाब 55 आयत, 12 बाब 11 आयत। हाणे यहूदियुनि जी ईद फसह वेझी हुई ऐं ॿहिराड़ीअ मां घणेई पाण खे पाक करण लाइ फसह खां अॻे यरूशलेम में विया। पोइ यसू खे ॻोल्हण लॻा ऐं हैकल में बीही पाण में चवण लॻा त छा था भायूं, हू ईद ते कीन ईंदो। हाणे सरदार काहिननि ऐं फरीसियुनि हुकुम ॾेई छॾियो हो त जेकॾहिं कंहिंखे बि ख़बर पवे त किथे आहे त अची ॿुधाए त हुनखे पकड़ियूं। पोइ फसह खां 6 ॾींहं अॻे यसू बैत अनिया में आयो, जिते लाज़र हो, जंहिंखे यसू मोरनि मां जीआरियो हो। तंहिं करे उते संदसि राति जी मानी कयईं ऐं मार्था ख़िदमत करण ते बीठी हुई ऐं महिमान जेके साणसि हुआ तिन मां लाज़र बि हिकिड़ो हो।
पोइ फसह खां 6 ॾींहं अॻे यसू बैत अन्याह में आयो, जिते लाज़र हो, जंहिंखे यसू मोलनि मां जीआरियो हो। तंहिं करे उते संदुसि राति जी मानी कयऊं, ऐं मार्था ख़िदमत करण ते बीठी हुई, ऐं महिमान जेके साणस हुआ तिन मां लाज़र बि हिकिड़ो हो। पोइ मरियम अधु सेर ॻरे मुल्ह वारे सचे सुरहे मर जो अतुर खणी यसू जे पेरनि खे मखियो ऐं पंहिंजनि वारनि सां हुन जा पेर उघियाईं, ऐं उन अतुर जी ख़ुशबू सां घर भरिजी वियो। पर संदुसि शागिर्दनि मां हिकिड़ो यहूदा अस्करियोती जो झलाइण वारो होसि, तंहिं चयो त हीउ अतुर 300 दीनारनि ते विकिणी ग़रीबनि खे छो न ॾिनो वियो। हाणे ईअं जो चयईं सो उन जे करे न जो ग़रीबनि जो फ़िकिर होसि, पर छा लाइ जो हू चोर हो ऐं ॻोथरी वटसि रहंदी हुई। तंहिं करे जेकी मंझसि पवंदो हो सो पाण खणंदो हो। तंहिं ते यसू चयो त छॾियोसि त इहो मुंहिंजे दफ़न जे ॾींहं लाइ रखे, छो जो ग़रीब त हमेशह अव्हां सां आहिनि, पर आउं अव्हां वटि हमेशह न हूंदुसि। पोइ यहूदियुनि जी आम ख़लक़ खे ख़बर पई त हू उते आहे, सो उहे न रुॻो यसू जे करे आया, पर इन ई लाइ त लाज़र जंहिंखे मोलनि मां जीआरियो हुयईं तंहिंखे बि हली ॾिसनि। पर सरदार काहिननि सलाह मसलिहत कई त लाज़र खे बि मारिजे, छा लाइ जो उन जे करे यहूदियुनि मां घणनि यसू वटि अची मथसि ईमान आंदो। 123 हिकु साज़िश। मती 26 बाब 14 खां 16 आयतूं। तॾहिं 12 ॼणनि मां हिकिड़ो, जंहिंजो नालो यहूदा इस्करियोती हो, तंहिं सरदार काहिननि वटि वञी चयो त जे आउं हिन खे अव्हां जे हवाले करियां त अव्हीं मूंखे छा ॾींदा। ऐं हुननि खेसि 30 रुपया तोरे ॾिना, ऐं उन ई वक़्त खां वठी हुन वझ पे ॻोल्हियो त कीअं उन्हनि जे हवाले करियां। 124 तयारी। लूका 22 बाब 7 खां 13 आयतूं। पोइ फ़तीरी ईद जो ॾींहुं आयो, जंहिं ॾींहुं फसह जी क़ुर्बानी चाढ़णु ज़रूरु हो। तॾहिं यसू पतरस ऐं यूहन्ना खे मोकिलियो त वञी फसह तयारु कनि त खाइनि। हुननि चयोसि त तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे त असीं किथे तयारु करियूं। ऐं उन्हनि खे चयईं त ॾिसो, शहर में घिरण सां अव्हां खे हिकिड़ो माण्हू गॾिबो जो दिलो पाणीअ जो खंयो पियो ईंदो। पोइ जंहिं घर में हू घिड़ी वञे तंहिंमें अव्हीं बि पुठियाऊंसि वञिजो, ऐं घर जे मालिक खे चइजो त उस्तादु चवे थो त महिमान खानो किथे आहे, त आउं पंहिंजनि शागिर्दनि सां गॾु फसह खावां। ऐं हू अव्हां खे माड़ीअ ते हिकु वॾी कोठी सिंगारियल ॾेखारींदो, उते तयारी कजो। पोइ हू रवाना थिया, ऐं जीअं हुन चयो हो तीअं अची ॾिठाऊं, ऐं हुननि फसह तयारु कयो। 125 आख़िरी मानी। यूहन्ना 13 बाब 1 खां 16 ऐं 33 आयतूं। हाणे फसह जी ईद खां अॻे जॾहिं यसू ॾिठो त मुंहिंजी उहा घड़ी आई आहे त दुनिया मां लॾे पीउ वटि वञा, तॾहिं दुनिया में जेके पंहिंजा हुअसि तिन ते जहिड़ो प्यारु होसि तहिड़ो ई तौर ताईं रखंदो आयो। ऐं शैतान अॻे ई शमौन जे पुटु यहूदा इस्करियोतीअ जी दिलि में विधो हो त हुन खे वञी झलाए। जॾहिं यसू ॼातो त पीउ सभु कुझु मुंहिंजे हथ में ॾिनो आहे, ऐं आउं आयो बि ख़ुदा वटि आहियां ऐं वञा बि ख़ुदा वटि थो, तॾहिं मानीअ तां उथी कपिड़ा लाहे टुवाल चेल सां ॿधाई। पोइ थाल में पाणी विझी शागिर्दनि जा पेर धोइणु लॻो, ऐं चेल सां जो टुवाल ॿधलु हुअसि तंहिंसां उघणु लॻुनि। इन ई तरह हू शमौन पतरस वटि आयो, ऐं हुन चयोसि त ऐं ख़ुदावंद, तूं थो मुंहिंजा पेर धोई? यसू जवाबु ॾेई चयोसि त जेकी आउं करियां थो तंहिंजी तोखे हाणे ख़बर नथी पवे, पर हिन खां पोइ सम्झंदे। पतरस चयो त आउं पंहिंजा पेर तोखे कॾहिं बि धोइणु कीन ॾींदुसि। यसू जवाबु ॾिनुसि त जे पेर नथो धुआरीं त तुंहिंजो मूंसां को हिसो कोन्हे। शमौन पतरस चयोसि त ऐं ख़ुदावंद, तॾहिं न रुॻो मुंहिंजा पेर पर मुंहिंजा हथ ऐं मथो बि धो। यसू चयोसि त जो विञियलु आहे तंहिंखे पेरनि धोइण खां सवाइ ॿी घुर्ज कोन्हे। पर सॼो ई पाक आहे, ऐं अव्हीं बि पाक आहियो, पर सभई न, छा लाइ जो
हिन खे ख़बर हुई त मूंखे केरु जलाईंदो, तंहिं करे चयईं त अवीं सभु पाक न आहियो। पोइ जॾहिं संदुनि पेर धोई चुको ऐं कपिड़ा पाए वरी अची वेठो, तॾहिं चयईं त सम्झो था त मूं अव्हां सां छा कयो आहे? अवीं मूंखे उस्ताद ऐं ख़ुदावंद करे था सॾियो, सो बराबरि था चओ। छा लाइ जो आउं आहियां? हाणे आउं जो ख़ुदावंद ऐं उस्ताद आहियां, तंहिं जेकॾहिं अव्हां जा पेर धोता आहिनि त अव्हांखे बि हिक ॿिए जा पेर धोइण खपनि, छो त मूं अव्हां खे नमूनो ॾिनो आहे त जीअं मूं अव्हां सां कयो आहे तीअं अव्हीं बि करियो। आउं अव्हां खे सच सच थो चवां त नौकर पंहिंजे धणीअ खां वॾो न आहे, न की वरी मोकिलियल पंहिंजे मोकिलण वारे खां। जेकॾहिं अवीं उहे ॻाल्हियूं सम्झी उन्हनि ते हलंदा त मुबारक आहियो। धोखे सां झलाइणु। आउं अव्हां सभिनी जी ॻाल्हि नथो करियां। जिन मूंखे चूंडियो आहे तिन जी मूंखे ख़बर आहे, पर ही इन ई लाइ त उहा पाक लिखियत पूरी थिए त जो मुंहिंजी मानी थो खाए तंहिं मूं ते लत खईं। ज़बूर 9 बाब 14 आयत। हाणे इहा ॻाल्हि थिए तंहिंखां अॻे ई आउं अव्हां खे चई थो छॾियां त पोइ जॾहिं ईअं थिए त अवीं ईमान आणियो त आउं उहो ई आहियां। आउं अव्हां खे सच सच थो चवां त जंहिंखे आउं मोकिलियां थो तंहिंखे जेको क़बूल थो करे सो मूंखे थो क़बूल करे, ऐं जेको मूंखे क़बूल थो करे सो उन खे क़बूल थो करे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। पोइ जॾहिं यसू ईअं चई चुको तॾहिं अंदर में परेशान थियणु लॻो ऐं शायदि ई भरे चयईं त आउं अव्हां खे सच सच थो चवां त अव्हां मां हिकिड़ो मूंखे झलाईंदो। तंहिं ते शागिर्द वाइड़ा थी विया त कंहिंजे नाले थो चवे, सो हिक ॿिए ॾांहुं निहारणु लॻा ऐं संदुसि शागिर्दनि मां हिकिड़ो जंहिं ते यसू जो प्यारु हो, तंहिं यसू जी छातीअ ते लेटी वेठे खाधो। तॾहिं शमौन पतरस इशारो ॾेई चयुसि त असांखे ॿुधाए त कंहिंजे बाबति थो चवीं। पोइ हुन ईअं ई यसू जे सीने ते टेक ॾींदे चयुसि त ऐं ख़ुदावंद उहो केरु आहे? तॾहिं यसू खेसि जवाबु ॾिनो त जंहिंखे आउं गिरह ॿोड़े ॾींदुसि सो आहे। पोइ गिरह ॿोड़े शमौन अस्किरियोती जे पुट खे ॾिनई ऐं गिरह वठण खां पोइ शैतान अची मंझंसि घिड़ियो। तॾहिं यसू चयुसि त जेकी करीं थो सो सिघो करे वठि। हाणे जिन वेठे खाधो तिन मां कंहिंखे बि समाउ कोन पियो त कहिड़े मतिलब सां हुन खे ईअं चयईं। छा लाइ जो किन भाइयों थिए त यहूदा वटि ॻोथरी रहंदी आहे। तंहिं करे यसू चवेसि थो त ईद लाइ जेके शयूं असांखे खपनि गिन या त कुझु ग़रीबनि खे ॾे। पोइ हू गिरह वठी सिधो ॿाहिरि निकिरी हलियो वियो ऐं ओॾीअ महिल राति हुई। पोइ जॾहिं हू ॿाहिरि वियो तॾहिं यसू चयो त हाणे इब्न आदम जो जलाल ज़ाहिरु थियो ऐं मंझंसि ख़ुदा जो जलाल ज़ाहिरु थियो। शमौन पतरस बाबति अॻकथी। ऐं जे ख़ुदा हुन में जलाल हासिलु कयो त ख़ुदा पाण में हुनखे जलाल ॾींदो, बल्कि इजो थो ॾेसि। ऐं ॿारो, आउं बाक़ी थोरी साथ तव्हां सां आहियां, अवीं मूंखे ॻोल्हींदा। ऐं जीअं मूं यहूदियुनि खे चयो त जेॾां आउं वञा थो ओॾीं अवीं अची कीन सघंदा, तीअं हाणे अव्हां खे बि थो चवां। अव्हां खे हिकिड़ो नओं हुकुम थो ॾियां त अवीं हिक ॿिए खे प्यारु करियो, त जीअं मूं अव्हां खे प्यारु कयो आहे तीअं अवीं बि हिक ॿिए खे प्यारु करियो। जेकॾहिं अव्हां खे हिक ॿिए लाइ प्यारु आहे त उन जे मंझां ई सभिनी खे ख़बर पवंदी त अवीं मुंहिंजा शागिर्द आहियो। शमौन पतरस चयुसि त ऐं ख़ुदावंद तूं केॾांहुं थो वञीं? यसू जवाबु ॾिनो त जेॾां आउं वञा थो ओॾां तूं हींअर मुंहिंजे पुठियां अची कोन सघंदे, पर पोइ तूं मुंहिंजे पुठियां ईंदे। पतरस चयुसि त ख़ुदावंद छो आउं हींअर तुंहिंजे पुठियां अची कोन सघंदुसि? आउं तुंहिंजे लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहियां। यसू जवाबु ॾिनुसि त तूं मुंहिंजे लाइ पंहिंजी जान ॾींदे? आउं तोखे सच सच थो चवां, कुकुड़ ॿांग ई कोन ॾींदो तंहिंखां अॻे तूं 3 भेरा मुंहिंजो इनकार कंदे। पंहिंजी दिलि में परेशान न थियो।
पंहिंजी दिलि में परेशान न थियो। अवी ख़ुदा ते ईमान था रखो, मूं ते बि ईमान रखो। मुंहिंजे पीउ जे घर में घणी जायूं आहिनि। जे ईअं न हुजे हा त आउं अव्हांखे ॿुधायां हा। छा लाइ जो आउं इन करे थो वञा त वञी अव्हां लाइ जाइ तयारु करियां। जे आउं वञी अव्हां लाइ जाइ तयारु कंदुसि त वरी ईंदुसि ऐं अव्हांखे पाण सां वठी वेंदुसि, त जिते आउं आहियां उते अव्हीं बि हुजो, ऐं जेॾां आउं वञा थो उन ई वाट जी अव्हांखे ख़बर आहे। तो मां चयुसि त ऐं ख़ुदावंद, असांखे एतिरी बि ख़बर कान्हे त तूं केॾांहुं थो वञीं, सो वरी वाट जी ख़बर कीअं हूंदीसूं? यसू चयुसि त वाट ऐं सच ऐं ज़िंदगी आउं आहियां। मुंहिंजे वसीले धारां को बि पीउ वटि नथो अचे। जेकॾहिं अव्हीं मूंखे सुञाणो हा त मुंहिंजे पीउ खे बि सुञाणो हा। अॼु खां पोइ अव्हां हुनखे सुञाणो था ऐं खेसि ॾिठो बि अथव। असांखे पीउ ॾेखार। फिलिपस चयो त ऐं ख़ुदावंद, असांखे पीउ ॾेखार त असां लाइ बसि आहे। यसू चयुसि त ऐं फिलिपस, आउं हेतिरो वक़्तु अव्हां सां रहियो आहियां ऐं तव्हां मूंखे सुञातो ई कोन आहे। जंहिं मूंखे ॾिठो आहे तंहिं पीउ खे ॾिठो आहे। पोइ कीअं थो चईं त असांखे पीउ ॾेखार? तूं ईमान नथो आणी त आउं पीउ मां आहियां ऐं पीउ मूं में? जेके ॻाल्हियूं आउं अव्हांखे चवां थो से पाण कोन थो चवां, पर पीउ जो मूं में रहे थो सो पंहिंजा कम थो करे। मूं ते ईमान आणियो त आउं पीउ में आहियां ऐं पीउ मूं में। न त ही कम जेके आउं करियां थो तिन जे करे ई मूं ते ईमान आणियो। जो मुंहिंजे नाले घुरंदो, आउं अव्हांखे सच सच थो चवां त जेको मूं ते ईमान थो आणे सो बि उहो ई कमु कंदो जे आउं थो करियां, ऐं उन्हनि खां बि वॾा कमु कंदो। छा लाइ त आउं पीउ वटि थो वञां, ऐं जेकी अव्हां मुंहिंजे नाले घुरंदा सो आउं कंदुसि त पुट में पीउ खे जलाल मिले। जे अव्हीं मुंहिंजे नाले ते कुझु बि घुरंदा त आउं उहो कंदुसि। ॿियो मददगार, जे अव्हीं मूंखे प्यार था करियो त मुंहिंजनि हुकमनि ते हलो, ऐं आउं पीउ खे सवाल कंदुसि ऐं हू अव्हांखे ॿियो मददगार ॾींदो त उहो अव्हां सां हमेशह ताईं रहे। यानी सच जो रूह, जंहिंखे दुनिया हासिलु करे नथी सघे। छा लाइ जो हू न हुनखे ॾिसे थी न सुञाणे थी। अव्हीं हुनखे सुञाणो था। छा लाइ जो हू अव्हां सां रहे थो ऐं अव्हां में हूंदो। आउं अव्हांखे यतीम करे छॾे कोन वेंदुसि। आउं अव्हां वटि ईंदुसि। बाक़ी घड़ी साथ आहे ऐं दुनिया मूंखे वधीक न ॾिसंदी, पर अव्हां मूंखे ॾिसंदा। छा लाइ जो आउं जीअं थो तंहिं करे अव्हां बि जीअंदा। उन ई ॾींहुं अव्हांखे ख़बर पवंदी त आउं पंहिंजे पीउ में आहियां ऐं अव्हां मूं में ऐं आउं अव्हां में। जंहिं वटि मुंहिंजा हुकुम आहिनि ऐं जो उहे बजा थो आणे सो ई आहे जो मूंखे प्यार थो करे, ऐं जेको मूंखे प्यार थो करे तंहिंखे मुंहिंजो पीउ प्यारु कंदो ऐं आउं बि प्यारु कंदोसांसि ऐं खेसि पाण पधिरो करे ॾेखारींदुसि। यहूदा न इस्करियोती चयुसि त ऐं ख़ुदावंद, छा थियो आहे जो तूं असांखे पंहिंजो पाण पधिरो करे ॾेखारींदे ऐं दुनिया खे न? यसू जवाबु ॾेई चयुसि त जेकॾहिं को मूंखे प्यारु थो करे त उहो मुंहिंजे कलाम ते हलंदो ऐं मुंहिंजो पीउ प्यारु कंदुसि ऐं असीं वटसि ईंदासीं ऐं अची साणसि गॾु रहंदासीं। जेको मूंखे प्यारु थो करे सो मुंहिंजे कलाम ते नथो हले, ऐं कलाम जो अव्हीं ॿुधो था सो मुंहिंजो न पर पीउ जो आहे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। मूं उहे ॻाल्हियूं अव्हां सां रही अव्हांखे ॿुधायूं आहिनि, पर मददगार यानी पाक रूह जंहिंखे पीउ मुंहिंजे नाले मोकिलींदो सो अव्हांखे सभु ॻाल्हियूं सेखारींदो ऐं जेके ॻाल्हियूं मूं अव्हांखे चयूं आहिनि से सभु अव्हांखे यादि ॾियारींदो। इत्मीनान जो तोहफ़ो, आउं अव्हांखे इत्मीनान ॾेई थो वञां। पंहिंजो इत्मीनान अव्हांखे थो ॾियां। ईअं नथो ॾियांव जीअं दुनिया थी ॾिए। अव्हीं पंहिंजी दिलि में परेशान न थियो, न की डिॼो। अव्हां ॿुधो आहे
जो चयोमांव त आउं हलियो थो वञा ऐं वरी अव्हां वटि ईंदुसि। जेकॾहिं अव्हां जो मूं ते प्यारु हुजे हा त हू त ख़ुशि थियो हा जो आउं पीउ वटि थो वञा, छो त पीउ मूंखां वॾो आहे ऐं हाणे इहा ॻाल्हि थिए तंहिंखां अॻु में मूं अव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त जॾहिं ईअं थिए त अव्हीं ईमान आणियो। हिन खां पोइ आउं अव्हां सां घणियूं ॻाल्हियूं कीन कंदुसि। छा लाइ जो हिन दुनिया जो सरदार अचे थो जंहिंजो मूंसां को वास्तो कोन्हे, पर ही इन लाइ थो थिए त दुनिया खे ख़बर पवे त आउं पीउ खे थो प्यारु करियां ऐं जीअं पीउ मूंखे हुकुम ॾिनो आहे तीअं थो करियां। उथो हलो त हितां हलूं। मरकज़ 14 बाब 26 आयत। जॾहिं ज़बूर ॻाए चुका तॾहिं ज़बनून जे जबल ॾांहुं हलिया विया। असुल सां ड्राख जी सॼी वल आउं आहियां ऐं मुंहिंजो पीउ बाग़बान आहे। मूं में जेका टारी फल नथी झले तंहिंखे हू कढी थो छॾे ऐं जेका फल झले थी तंहिंखे छांगे थो त वधीक फल ॾिए। कलाम जो मूं अव्हांखे ॿुधायो आहे, तंहिंजे करे अव्हीं अॻे ई पाक आहियो। अव्हीं मूं में रहो ऐं आउं अव्हां में, जहिड़ी तरह टारी जेसिताईं ड्राख जी वल में न रहे तेसिताईं पाण फल झले नथी सघे, तहिड़ी तरह थियणी न आहे जो जेसिताईं अव्हीं मूं में न रहो तेसिताईं अव्हीं बि फल झलियो। आउं ड्राख जी वल आहियां ऐं अव्हीं टारियूं आहियो। जेको मूं में थो रहे ऐं आउं उन में, सो ई जझो फल थो ॾिए। छा लाइ त मूं धारां अव्हीं कुझु बि करे नथा सघो। जेकॾहिं को मूं में न रहंदो त टारीअ वांगुरु उनखे कढी फिटो कबो ऐं उहो सुकी वेंदो ऐं पोइ उन्हनि खे मेड़े चूंडे बाहि में था विझनि ऐं उहे सड़ी भस्म था थियनि। ऐं जेकॾहिं अव्हीं मूं में रहो ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं अव्हां में रहनि त पोइ जेकी वणे सो घुरो ऐं ईअं ई थींदो। हिन ॻाल्हि में मुंहिंजे पीउ जो जलाल ज़ाहिर थो थिए त अव्हीं घणो फल पैदा करियो, पोइ अव्हीं मुंहिंजा शागिर्द थींदा। जीअं पीउ मूंखे प्यारु थो करे, जीअं पीउ मूंखे प्यारु कयो आहे तीअं मूं बि अव्हांखे प्यारु कयो आहे। मुंहिंजे प्यार में रहंदा अचिजो। जेकॾहिं अव्हीं मुंहिंजा हुकुम बजा आणींदा त मुंहिंजे प्यार में रहंदा, जीअं त मूं पंहिंजे पीउ जा हुकुम बजा आंदा आहिनि ऐं संदुसि प्यार में क़ाइमु आहियां। इहे ॻाल्हियूं मूं अव्हां सां इन लाइ कयूं आहिनि त मुंहिंजी ख़ुशी अव्हां में हुजे ऐं अव्हां जी ख़ुशी पूरी थिए। मुंहिंजो हुकुम हीउ आहे त अव्हीं हिक ॿिए खे प्यारु करियो जीअं मूं अव्हांखे प्यारु कयो आहे। हिन खां मथे को प्यारु कोन्हे। जो माण्हू पंहिंजनि दोस्तनि लाइ जान ॾिए, जिन ॻाल्हियुनि जो मूं अव्हांखे हुकुम ॾिनो आहे तिन ते जेकॾहिं हलंदा त मुंहिंजा दोस्त आहियो। हिन खां पोइ आउं अव्हांखे नौकर करे नथो छॾियां। छा लाइ त नौकर खे ख़बर न आहे त संदुसि मालिक छा थो करे, पर मूं अव्हांखे दोस्त करे छॾियो आहे। छा लाइ त जेके ॻाल्हियूं मूं पंहिंजे पीउ वटां ॿुधियूं आहिनि से समूरियूं अव्हांखे ॼाणायूं अथमि। अव्हां मूंखे कोन चूंडियो आहे, पर मूं अव्हांखे चूंडियो आहे ऐं इन ई लाइ अव्हांखे मुक़ररु कयो अथमि त अव्हीं वञी फल पैदा करियो ऐं अव्हां जो फल क़ाइमु रहे, त जेकी बि अव्हीं पीउ खां मुंहिंजे नाले घुरो सो हू अव्हांखे ॾिए। अव्हांखे इहो हुकुम थो ॾियां, दुनिया सां नफ़रत। जेकॾहिं दुनिया अव्हां सां नफ़रत थी करे त अव्हांखे ख़बर आहे त अव्हां खां अॻे मूंसां बि नफ़रत कई अथसि। जेकॾहिं अव्हीं दुनिया जा हुजो हा त दुनिया हूंद पंहिंजनि खे भाए हा, पर छा लाइ जो अव्हीं दुनिया जा न आहियो, मगर मूं अव्हांखे दुनिया मां चूंडे कढियो आहे, तंहिं करे दुनिया अव्हां सां नफ़रत थी करे। इहा ॻाल्हि जा मूं अव्हांखे ॿुधाई आहे त नौकर पंहिंजे धणीअ खां मथे न आहे, सा यादि रखिजो। जेकॾहिं उन्हनि मूंखे सतायो आहे त अव्हांखे बि सताईंदा।
जेकॾहिं मुंहिंजे ॻाल्हियुनि ते हलिया आहिनि त अव्हांजे ॻाल्हियुनि ते बि हलंदा, पर उहे सभु ॻाल्हियूं हू मुंहिंजे नाले करे अव्हां सां कंदा। छा लाइ जो जंहिं मूंखे मोकिलियो आहे तंहिंखे नथा सुञाणनि। जेकॾहिं आउं न अचां हा ऐं साणनि ॻाल्हियूं न करियां हा त मथां ॾोह कोन हुजे हा, पर हाणे उन्हनि खे पंहिंजे ॾोह लाइ को अज़र कोन्हे। जेको मूंसां नफ़रत थो करे सो मुंहिंजे पीउ सां बि नफ़रत थो करे। जेकॾहिं आउं मंझंदि अहिड़ा कम न करियां हा जे ॿिए कंहिं बि न कया आहिनि त मथां ॾोह कोन हुजे हा, पर हाणे त मूंखे ऐं मुंहिंजे पीउ खे ॾिठो बि अथनि ऐं असां ॿिन्ही सां नफ़रत कई अथनि। पर हीअं जो थियो आहे सो इन लाइ त कलाम जो हिननि जी शरीयत में लिखियलु आहे त मूंसां नाहक नफ़रत कई अथनि सो पूरो थिए। पर जॾहिं उहो मददगार ईंदो जंहिंखे आउं पीउ वटां अव्हां वटि मोकिलींदुसि, यानी सच जो रूह जो पीउ मां थो निकिरे, तंहिं उहो मुंहिंजे बाबति शायदि भरींदो ऐं अव्हीं पाण शाहिद आहियो, छा लाइ जो अव्हीं शुरू खां वठी मूंसां रहिया आहियो। रूहुल क़ुदूस जो कमु। इहे ॻाल्हियूं मूं अव्हांखे इन ई लाइ चयूं आहिनि त अव्हीं गुमराह न थियो। हू अव्हांखे इबादत गाहुनि मां लोधे कढंदा, बल्कि उहा घड़ी अचे थी त जेकॾहिं को अव्हांखे मारे विझंदो सो भाईंदो त आउं ख़ुदा जी ख़िदमत थो करियां ऐं उहे ॻाल्हियूं जो हू कंदा सो उन ई करे जो हुननि न पीउ खे सुञातो आहे ऐं न मूंखे। पर इहे ॻाल्हियूं अव्हां सां कयूं अथमि त जॾहिं उन्हनि जी घड़ी अचे त अव्हांखे उहे यादि पवनि त मूं अव्हांखे ॿुधाए छॾियो हो। उहे ॻाल्हियूं मूं अव्हां सां शुरू में न कयूं, छा लाइ जो आउं अव्हां सां हुउसि, पर हाणे आउं उन ई वटि थो वञा जंहिं मूंखे मोकिलियो आहे ऐं अव्हां मां को बि कोन थो पुछेमि त केॾांहुं थो वञी। पर मूं इहे ॻाल्हियूं अव्हां सां कयूं आहिनि, तंहिं करे अव्हांजी दिलि ॾुख सां भरिजी वई आहे। तंहिं हूंदे बि आउं अव्हांखे सच थो चवां, जंहिं लाइ फ़ाइदे वारी ॻाल्हि हीअ आहे त आउं वञा, छा लाइ त जेकॾहिं आउं न वेंदुसि त उहो मददगार अव्हां वटि कोन ईंदो, पर जे वेंदुसि त वञी अव्हां ॾांहुं मोकिलींदोसांसि। ऐं उहो जॾहिं ईंदो तॾहिं दुनिया खे गुनाह ऐं रास्तबाज़ी ऐं अदालत निस्बत ॾुआरी ठहिराईंदो ऐं गुनाह निस्बत जो हू मूं ते ईमान नथा आणीनि। रास्तबाज़ी निस्बत जो आउं पीउ वटि थो वञा ऐं अव्हीं मूंखे वरी न ॾिसंदा। अदालत निस्बत जो हिन दुनिया जे सरदार जी अदालत थी चुकी आहे। मूंखे अञा बि अव्हांखे केतिरियूं ॻाल्हियूं चवणियूं आहिनि, पर उहे अव्हीं हींअर सही कोन सघंदा। पर जॾहिं उहो यानी सच जो रूह ईंदो तॾहिं हू अव्हांजो सूंहों थी अव्हांखे समूरे सच में आणींदो। छा लाइ जो हू पाण न चवंदो, पर जेके ॻाल्हियूं ॿुधंदो से ई चवंदो, ऐं जेके ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि से अव्हांखे ज़ाहिर करे ॿुधाईंदो। हू मुंहिंजो जलाल ज़ाहिर कंदो। छा लाइ जो हू मुंहिंजूं ॻाल्हियूं वठी अव्हांखे खोले ॿुधाईंदो। सभु शयूं जेके मुंहिंजे पीउ जूं आहिनि से मुंहिंजूं आहिनि, तंहिं करे मूं चयो त मुंहिंजूं ॻाल्हियूं वठी अव्हांखे खोले ॿुधाईंदो। ॾुख खां ख़ुशीअ ताईं। थोरी देरि खां पोइ अव्हीं मूंखे कोन ॾिसंदा। तॾहिं संदसि शागिर्दनि मां कुझु पाण में चवणु लॻा त हीअ असांखे छा थो चवे त थोरी देरि खां पोइ अव्हीं मूंखे कोन ॾिसंदा ऐं वरी थोरी देरि खां पोइ मूंखे ॾिसंदा। इहो इन ई लाइ जो आउं पीउ वटि थो वञा। तॾहिं चवणु लॻा त हीउ जो चवे थो त थोरी देरि खां पोइ सो छा आहे? असीं त सम्झूं ई नथा त छा थो चवे। यसू सही कयो त हिननि जी मर्ज़ी आहे त मूंखां पुछनि। तंहिं करे चयईं त अव्हीं हिन बाबति था पाण में पुछो जो मूं चयो त थोरी देरि खां पोइ अव्हीं मूंखे कोन ॾिसंदा ऐं वरी थोरी देरि खां पोइ अव्हीं मूंखे ॾिसंदा। आउं अव्हांखे सच सच थो चवां त अव्हीं रोईंदा ऐं पिटींदा, पर दुनिया ख़ुशि थींदी। अव्हांखे ॾुखु थींदो, पर अव्हांजो ॾुखु फिरी ख़ुशी थी पवंदो। साल खे जॾहिं सूर थींदा आहिनि तॾहिं तकलीफ़ थींदी अथसि। छा लाइ
जो संदुसि घड़ी पहुती आहे, पर जॾहिं ॿारु ॼणे थी वठे तॾहिं जा ख़ुशी थी थियसि त हिकिड़ो इंसानु दुनिया में ॼाओ आहे, तंहिं करे उहो अहंज यादि ई कोन थो पवेसि। सो हाणे अव्हां खे बि ॾुख थो थिए, पर आउं अव्हां खे वरी गॾिबुसि ऐं अव्हां जी दिलि ख़ुशि थींदी ऐं अव्हां जी ख़ुशी अव्हां खां को बि कोन खसींदो ऐं उन ई ॾींहुं अव्हीं मूंखां कुझु कोन पुछंदा। आउं अव्हां खे सच सच थो चवां त अव्हीं पीउ खां जेकी घुरंदा सो अव्हां खे मुंहिंजे नाले ॾींदो। हेसि ताईं अव्हां मुंहिंजे नाले कुझु बि कोन घुरियो आहे। घुरो त मिले त अव्हां जी ख़ुशी पूरी थिए। इहे ॻाल्हियूं मूं अव्हां खे मिसालनि में ॿुधायूं आहिनि, पर उहा घड़ी अचे थी जंहिंमें आउं अव्हां सां वरी मिसालनि में कोन ॻाल्हाईंदुसि, पर पीउ बाबति साफ़ साफ़ करे ॿुधाईंदोसांसि। उन ई ॾींहुं मुंहिंजे नाले अव्हीं घुरंदा ऐं आउं अव्हां खे नथो चवां त को आउं अव्हां लाइ पीउ खे सुवालु कंदुसि। छा लाइ त पीउ पाण अव्हां खे प्यारु थो करे। छा लाइ जो अव्हां मूंखे प्यारु कयो आहे ऐं ईमान आंदो अथव त आउं वटां आयुसि। आउं पीउ मुंहिंजा निकिरी दुनिया में आयो आहियां, वरी दुनिया छॾे पीउ वटि थो वञा। संदुसि शागिर्दनि चयो त ॾिस, हाणे तूं साफ़ वेठो चईं, मिसालनि में कोन थो ॻाल्हाईं। हाणे असीं ॼाणूं था त तोखे सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे ऐं ज़रूरी कोन अथई त को तोखां पुछे। इन ई मां असांखे ईमान आयो आहे त तूं ख़ुदा वटां आयो आहीं। यसू खेनि जवाबु ॾिनो त तॾहिं हाणे अव्हीं ईमान आणियो था। ॾिसो, उहा घड़ी अचे थी, बल्कि आई आहे, जो अव्हीं टिड़ी पखड़ी हर को पंहिंजे घर हलियो वेंदो ऐं मूंखे अकेलो छॾे ॾींदा, त बि आउं अकेलो न आहियां। छा लाइ जो पीउ मूंसां आहे। इहे ॻाल्हियूं मूं अव्हां खे इन लाइ चयूं आहिनि त मूं में अव्हां खे इत्मीनान मिले। दुनिया में अव्हां मुसीबत में आहियो, पर दिलिजाए करियो, आउं दुनिया ते ग़ालिब आयो आहियां। 126 यसू जी वॾी दुआ। यूहन्ना 17 बाब 1-26 आयतूं। इहे ॻाल्हियूं यसू चयूं ऐं पंहिंजूं अखियूं आसमान खां खणी चयईं त ऐं बाबा, उहा घड़ी आई आहे, पंहिंजे फर्ज़नि जो जलाल ज़ाहिर कर, त फर्ज़नि तुंहिंजो जलाल ज़ाहिर करे, जीअं तो हिन खे सभिनी माण्हुनि ते अख़्तियारी बख़्शी आहे। इन ई लाइ त जेकी तोखे ॾिना आहिनि तिन खे हू हमेशह जी ज़िंदगी बख़्शे। ऐं हमेशह जी ज़िंदगी हीअ आहे त हू हिकु सचे ख़ुदा खे ऐं यसू मसीह जंहिंखे तो मोकिलियो आहे तंहिंखे सुञाणनि। जेको कमु तो मूंखे करण लाइ ॾिनो सो मूं पूरो करे ज़मीन ते तुंहिंजो जलाल ज़ाहिर कयो आहे। हाणे ऐं बाबा, मूंखे ख़ुदि पाण सां इहो जलाल ॾे जो मूंखे तोसां दुनिया जे पैदा थियण खां अॻे हो। जेके माण्हू तो मूंखे दुनिया में ॾिना आहिनि तिन खे मूं तुंहिंजो नालो ज़ाहिर करे ॾेखारियो आहे। उहे तुंहिंजा हुआ ऐं तो उहे मूंखे ॾिना आहिनि ऐं इन्हनि तुंहिंजो कलाम बजा आंदो आहे। हाणे हू ॼाणनि था त जेके शयूं तो मूंखे ॾिनियूं आहिनि से सभु तो वटि आहिनि। छा लाइ त कलाम जो तो मूंखे ॾिनो सो मूं खेनि ॾिनो आहे। उहो हिननि क़बूलु कयो आहे ऐं सचपच ॼातो अथनि आउं तो वटां आयो आहियां ऐं ईमान आंदो अथनि त तो ई मूंखे मोकिलियो आहे। आउं हुननि लाइ थो सुवालु करियां, दुनिया लाइ नथो करियां, पर उन्हनि लाइ जे तो मूंखे ॾिना आहिनि। छा लाइ जो उहे तुंहिंजा आहिनि ऐं सभु जेकी मुंहिंजो आहे सो तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो सो मुंहिंजो ऐं मूंखे मंझंदि जलाल मिलियो आहे ऐं हिन खां पोइ आउं दुनिया में न आहियां, पर उहे दुनिया में आहिनि ऐं आउं तो वटि थो अचां। ऐं पाक बाबा, पंहिंजो नालो जो तो मूंखे ॾिनो आहे तंहिंमें उन्हनि खे रखी वठि त उहे हिकु थियनि जीअं असीं पाण हिकु आहियूं। जेसि ताईं आउं साणनि होसि तेसि ताईं तुंहिंजो नालो जो तो मूंखे ॾिनो आहे तंहिंमें खेनि रखंदो आयो आहियां ऐं मूं
उन्हनि जी संभाल कई आहे ऐं जेको बर्बादु थियणो हो तंहिं बिना को बि मंझाउनि बर्बादु न थियो। इन ई लाइ त पाक लिखत पूरी थिए, पर हाणे आउं तो वटि थो अचां ऐं इहे ॻाल्हियूं जे दुनिया में चवां थो से इन ई लाइ त अव्हांखे मुंहिंजी पूरी ख़ुशी हासिलु थिए। मूं तुंहिंजो कलाम खेनि ॾिनो आहे ऐं दुनिया जी साण न पई, छा लाइ जो उहे दुनिया जा न आहिनि, जीअं आउं पिणु दुनिया जो न आहियां। आउं उहो कोन थो घुरां त खेनि दुनिया मां कढी वठि, पर इन बुछड़े खां रखी वठीनि। जीअं आउं हिन दुनिया जो न आहियां तीअं उहे बि हिन दुनिया जा न आहिनि। सच जे वसीले खेनि पाक कर। तुंहिंजो कलाम सच आहे। जीअं तूं मूंखे दुनिया में मोकिलियो आहे तीअं मूं बि खेनि दुनिया में मोकिलियो आहे ऐं उन्हनि जी ख़ातिर आउं पाण खे पाक थो करियां त उहे पिणु सच में पाक थियनि। आउं रुॻो हिननि लाइ सुवाल नथो करियां, पर उन्हनि लाइ बि जे संदुनि तालीम ॿुधी मूं ते ईमान आणींदा त उहे सभु हिकु थियनि, जीअं तूं ऐं बाबा मूं में ऐं आउं तो में, तीअं उहे पिणु असां में थियनि। इन ई लाइ त दुनिया ईमान आणे त तो मूंखे मोकिलियो आहे ऐं जलाल जो तो मूंखे ॾिनो आहे सो मूंखे ॾिनो आहे, त उहे हिकु थियनि जीअं असीं हिकु आहियूं। आउं हिननि में ऐं तूं मूं में, त उहे पूरी तरह सां हिकु थी कमालियत खे पहुचनि। इन ई लाइ त दुनिया खे ख़बर पवे त मूंखे मोकिलियो आहे ऐं उनखे प्यारु कयो अथई। जीअं तो मूंखे प्यारु कयो आहे ऐं बाबा, मुंहिंजी मर्ज़ी आहे त जेकी तो मूंखे ॾिना आहिनि से पिणु जिते आउं आहियां उते मूंसां हुजनि। इन ई लाइ त जो जलाल तो मूंखे पंहिंजे प्यार सां दुनिया जे शुरू खां अॻे ॾिनो आहे सो हू ॾिसनि। ऐं सचा बाबा, दुनिया तोखे न सुञातो, पर मूं तोखे सुञातो आहे ऐं हुननि पाण ॼातो आहे त तो मूंखे मोकिलियो आहे ऐं मूं तुंहिंजो नालो खेनि ॼाणायो आहे ऐं अञा ॼाणाईंदुसि। इन ई लाइ त जो प्यारु तो मूंसां रखियो आहे सो उन्हनि में हुजे ऐं आउं बि मंझंदि हुजां। 127 जानकुनीअ में दुआ। मर्कज़ 14 बाब 32 खां 42 आयतूं। ऐं हू हिकिड़े हंधि आया जंहिंखे गेस्टमनी सॾींदा हुआ ऐं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त अव्हीं हिते वेठा रहो जेसि ताईं आउं दुआ घुरां। ऐं हिन पतरस ऐं याकूब ऐं यूहन्ना खे पाण सां खंयो ऐं ॾाढो हैरान ऐं परेशान थियणु लॻो ऐं हुननि खे चयईं त मुंहिंजी जान ॾाढी ॾुख में आहे, ॼण त मौत आयो अथमि। अव्हीं हिते तरसो ऐं जाॻंदा रहो। ऐं हू थोरो अॻभरो हलियो ऐं ज़मीन ते किरी दुआ करणु लॻो त जे थी सघे त हीअ घड़ी मूंखां टरी वञे ऐं चयईं त ऐं बाबा, ऐं पीउ, तूं सभु कुझु थो करे सघीं, हीउ प्यालो मूं तां टार। इन ई हूंदे बि मुंहिंजी मर्ज़ी न पर तुंहिंजी मर्ज़ी पूरी थिए। ऐं हू मोटी आयो ऐं अची हुननि खे सुतल ॾिसी पतरस खे चयईं त ऐं शमूं, तूं बि सुम्हियो पियो आहीं? हिकिड़ी घड़ी बि सुजाॻ रही नथो सघीं? अव्हीं जाॻो ऐं दुआ घुरो त आज़माइश में न पओ। सच रूह त तयारु आहे मगर जिस्म ज़ईफ़ आहे। ऐं वरी हू हलियो वियो ऐं साॻी ॻाल्हि चई दुआ घुरियईं ऐं वरी अची हुननि खे सुतल ॾिठईं। छा लाइ जो हुननि जूं अखियूं निंड में भरियूं पयूं हुयूं ऐं ख़बर ई न थिए पियनि त कहिड़ो जवाबु ॾियुसि। ऐं हू टियों दफ़ो आयो ऐं हुननि खे चवणु लॻो त हाणे भली सुम्ही निंड्रूं करियो ऐं आराम वठो। बसि उहा घड़ी अची पहुती आहे। इझो इब्न आदम गुनाहगारनि जे हथनि में ॾिनो थो वञे। उथो, हलो त हलूं। ॾिसो, जेको मूंखे झलाए थो सो वेझो आयो आहे। टियों, यसू जी आज़माइश, मौत ऐं वरी जी उथणु। 128 गिरफ़्तारी। यूहन्ना 18 बाब
1 खां 14 आयतूं। जॾहिं यसू इहे ॻाल्हियूं चई चुको तॾहिं पंहिंजनि शागिर्दनि सां गॾु कदरून जी नहर जे पार लंघी वियो, जिते हिकिड़ो बाग़ हो जंहिंमें पाण ऐं संदसि शागिर्द विया। हाणे यहूदा जंहिं जलायुसि तंहिंखे पिणु उन जी हंध जी ख़बर हुई। छालाए जो यसू पंहिंजनि शागिर्दनि सां गॾु अक्सर ओॾां वेंदो हो। पोइ यहूदा पलटण जे सिपाहियुनि जी टोली हथु करे ऐं सरदार काहिननि ऐं फरीसियुनि खां हवलदार वठी शमादाननि ऐं मशालुनि ऐं हथियारनि पांवारनि सां उते आयो। हाणे यसू खे सभु ख़बर हुई त मूंसां छा थियणो आहे, तंहिं करे निकिरी आयो ऐं चयईं त कंहिंखे था ॻोल्हियो? हुननि जवाबु ॾिनो त यसू नासरीअ खे। यसू चयुनि त उहो आऊं आहियां। ऐं यहूदा जंहिं जलायुसि सो बि साणनि बीठो हो। पोइ हुनजो ईअं चयो त उहो आऊं आहियां, तंहिं ते हू पुठिते हटिजी ज़मीन ते किरी पिया। तॾहिं वरी पुछियईं त कंहिंखे था ॻोल्हियो? हुननि चयो त यसू नासरीअ खे। यसू जवाबु ॾिनो त मूं अव्हां खे चयो त उहो आऊं आहियां। सो जे मूंखे था ॻोल्हियो त हिननि खे छॾियो त वञनि। ईअं इन ई लाइ थियो त कलाम जो हुन चयो हो त जेकी तो मूंखे ॾिना तिन मां मूं हिकिड़ो बि न विञायो। सो पूरो थिए। तंहिं ते शमौन पतरस जंहिं वटि तरार हुई तंहिं उहा कढी सरदार काहिन जे नौकर खे हईं ऐं साॼो कनु कपे छॾियईंसि। हाणे उन जे नौकर जो नालो मुख़लिस हो। तॾहिं यसू पतरस खे चयो त तरार वराए खुप में विझ। प्यालो जो पीउ मूंखे ॾिनो आहे सो आउं न पीआं छा? तंहिं ते इन जी टोलीअ ऐं संदसि अमलदार ऐं यहूदियुनि जे हवलदारनि यसू खे झले ॿधो ऐं पहिरियां ई यूहन्ना वटि वठी वियुसि। छालाए त काइफा जो उन वरी सरदार काहिन हो, तंहिंजो हू सहरो हो। हाणे काइफा उहो हो जंहिं यहूदियुनि खे सलाह ॾिनी हुई त चङो ईअं थींदो त हिकिड़ो माण्हू उमत जी ख़ातिर मरे। 129 पेंतस पैलातुस यूहन्ना 18 बाब 15 खां 40 आयतूं। ऐं शमौन पतरस जे यसू जे पुठियां हलंदो वियो ऐं पिणु उहो ॿियो शागिर्द बि। हाणे उन जे शागिर्द जी सरदार काहिन सां वाक़फ़ियत हुई। सो यसू सां गॾु सरदार काहिन जे ऐवान में अंदरि घिरी वियो, पर पतरस दरवाज़े वटि ॿाहिरि ई बीठो हो। पोइ उहो ॿियो शागिर्द जंहिंजी सरदार काहिन सां वाक़फ़ियत हुई सो ॿाहिरि दरबान खे चई पतरस खे बि अंदरि वठी वियो। पतरस जो पहिरियों इनकार। पोइ हिकु नींगर जा दरबान में हुई। तंहिं पतरस खे चयो त मतां तूं बि हिन माण्हूअ जे शागिर्दनि मां आहीं? हुन चयो त आउं न आहियां। हाणे नौकर ऐं हवलदार कोयलनि जी बाहि ॿारे उते वेठा हुआ, छालाए त सीउ पिए पियो ऐं पाण बीठे सेकियाऊं ऐं पतरस बि साणनि बीठे पाण सेकियो। अदालत जी ॿुधणी। तॾहिं सरदार काहिन यसू खां संदसि शागिर्दनि बाबति ऐं संदसि तालीम बाबति सुवालु पुछियो। यसू जवाबु ॾिनसि त मूं खुलियो खुलायो दुनिया सां ॻाल्हायो आहे। मूं हमेशह इबादत खाननि ऐं हैकल में जिते सभु यहूदी अची इकठा थींदा आहिनि उते तालीम ॾिनी आहे ऐं ॻुझो कुझु बि कोन चयो अथमि। तूं मूंखां छा थो पुछीं? जिन ॿुधो आहे तिन खां पुछ त मूं खेनि छा छा चयो आहे। ॾिस, जेकी मूं चयो आहे तंहिंजी खेनि ख़बर आहे। ऐं अञा हुन ईअं चयो ई कोन त हवलदार जे उते बीठा हुआ तिन मां हिकिड़े लपाट हणी चयुसि त सरदार काहिन खे थो ईअं जवाबु ॾीं? यसू जवाबु ॾिनसि त जे मूं बुरो चयो आहे त बुराई जी शाहिदी भर, पर चङो चयो अथमि त मारी छो थो? तंहिं ते यूहन्ना खेसि ॿधल ई काइफा सरदार काहिन वटि ॾियारे मोकिलियो।
पतरस जो ॿियो ऐं टियों इनकार। हाणे शमौन पतरस वेठे पाण सेकियो, तॾहिं हुननि चयुसि त मतां तूं बि हिन जे शागिर्दनि मां आहीं। हुन इनकार कयो ऐं चयईं त आउं न आहियां। सरदार काहिन जे नौकरनि मां हिकिड़ो उन जो माइटु हो, जंहिंजो कन पतरस वरी इनकार कयो ऐं उन ई दम कुकड़ बांग ॾिनी। पिलातुस जी अदालत। पोइ काइफ़ा वटां यसू खे महलात में वठी विया ऐं अञा वॾो सुबुह हो ऐं हू पाण महलात में न घिरिया ऐं इन लाइ त मतां छुपी न पवनि पर फसा खाइण जहिड़ा थियनि। तॾहिं पिलातुस ॿाहिरि निकिरी वटि वियो ऐं चयईं त अव्हीं हिन माण्हू ते कहिड़ी तुहमत था रखो। हुननि जवाबु ॾेई चयुसि त जेकॾहिं हीउ माण्हू बदकार न हुजे त असीं जेकर तुंहिंजे हवाले ई कोन करियूंसि हा। तॾहिं पिलातुस चयुनि त अव्हीं पाण वठी वञोसि ऐं पंहिंजी शरीयत मूजिबि संदुसि इंसाफ़ करियो। यहूदियुनि चयुसि त असांखे कंहिं जे बि मारण जो अख़्तियार न आहे, छो इन लाइ त यसू जो कलाम कयो हो त मुंहिंजो मौत कहिड़ी तरह थींदो सो पूरो थिए। छा तूं यहूदियुनि जो बादशाह आहीं? तॾहिं पिलातुस वरी महलात में आयो ऐं यसू खे सॾे चयईं त तूं यहूदियुनि जो बादशाह आहीं छा? यसू जवाबु ॾिनो त तूं पाण तूं ईअं चईं या ॿियनि मुंहिंजे नाले तोखे चयो आहे। पिलातुस जवाबु ॾिनो त आउं यहूदी आहियां छा? तुंहिंजी क़ौम जे माण्हुनि ऐं सरदार काइननि तोखे मुंहिंजे हवाले कयो आहे। जेकॾहिं मुंहिंजी बादशाहत हिन दुनिया जी हुजे हा त हूं त मुंहिंजा नौकर विढ़नि हा। इन लाइ त आउं यहूदियुनि जे हवाले न कयो वञा, पर हाणे मुंहिंजी बादशाहत हिते जी न आहे। तंहिं ते पिलातुस चयो त तॾहिं तूं बादशाह आहीं छा? यसू जवाबु ॾिनो त तूं ख़ुदि थो चईं त आउं बादशाह आहियां। इन ई लाइ आउं ॾाओ आहियां ऐं इन ई लाइ दुनिया में आयो आहियां त सच जी शाहिदी भरियां। जेको सच जे पासे आहे सो मुंहिंजो आवाज़ु ॿुधे थो। पिलातुस चयुसि त सच छा आहे? ऐं ईअं चई हू वरी यहूदियुनि वटि ॿाहिरि वियो ऐं चयईं त मूंखे त हिन में को बि ॾोह कोन थो ॾिसण में अचे। बराबा। पर अव्हांजो दस्तूर आहे त आउं अव्हांजी ख़ातिर फसह ते हिकिड़े ॼणे खे छॾींदो आहियां। सो अव्हांजी मर्ज़ी आहे त यहूदियुनि जे बादशाह खे अव्हांजी ख़ातिर छॾियां। तंहिं ते उन्हनि वरी वाक़ो करे चयुसि त हिन शख़्स खे न पर बाबा खे छॾ। बराबरि हिकिड़ो धाड़ेल हो। 130 अदालत। योना 19 बाब 1 खां 16 आयतूं। तंहिं ते पिलातुस यसू खे चेबुक हणाया ऐं सिपाहियुनि कंडनि जो ताज ॻुते मथे ते रखियुसि ऐं वाङणाई कपिड़ा पहिरायाऊंसि ऐं वटसि अची चवणु लॻा त सलाम ऐं यहूदियुनि जा बादशाह। लपाटो हयांसि। पोइ पिलातुस वरी ॿाहिरि निकितो ऐं चयाईं त इझो आउं हिन खे अव्हां वटि ॿाहिरि खणी आयो आहियां ऐं अव्हांखे ख़बर पवे त मूंखे मंझंदि को बि ॾोह ॾिसण में नथो अचे। पोइ यसू इन ई कंडनि जे ताज ऐं वाङणाई कपिड़नि सां ॿाहिरि निकितो ऐं पिलातुस चयुनि त इझो हीउ माण्हू। पर सरदार काहिननि ऐं हवालदारनि अञा ॾिठुसि ई कोन त वठी वाका करे चवणु लॻा त स्लेब ते चाढ़ीसि, स्लेब ते। पिलातुस चयुनि त अव्हीं पाण वठी वञी स्लेब ते चाढ़ियोसि, जो मूंखे त मंझंदि को बि ॾोह ॾिसण में नथो अचे। यहूदियुनि जवाबु ॾिनुसि त असांजी शरीयत आहे ऐं उन ई शरीयत मूजिबि हू मौत जे लाइक़ु आहे। छा लाइ जो हुन पाण खे ख़ुदा जो फर्ज़ंद बणायो आहे। पोइ पिलातुस जॾहिं उहे हर्फ़ ॿुधा तॾहिं हेकारी अची ख़ौफ़ थियुसि ऐं वरी महलात में अंदरि वियो ऐं यसू खे चयईं त तूं किथां जो आहीं? पर यसू को बि जवाबु कोन ॾिनुसि।
तॾहिं पिलातुस चयुसि त तूं मूंसां नथो कुछीं? तोखे ख़बर कान्हे त मूंखे तुंहिंजे छॾण जी बि अख़्तियारी आहे ऐं तोखे स्लेब ते चाढ़ण जी बि अख़्तियारी अथमि। यसू जवाबु ॾिनुसि त जेकॾहिं तोखे उहा मथां न मिले हा त तुंहिंजी मूं ते का बि अख़्तियारी कान हले हा। तंहिं करे जंहिं मूंखे तुंहिंजे हवाले कयो आहे तंहिं ते ज़्यादा गुनाह आहे। तंहिं ते पिलातुस खेसि छॾण जी कोशिशि कई, पर यहूदियुनि वाको करे चयो त जे तो हिन माण्हूअ खे छॾियो आहे त तूं कैसर जो ख़ैरख़्वाह न आहीं। जेको पाण खे बादशाह थो सॾाए सो कैसर जे बरख़िलाफ़ थो ॻाल्हाए। पोइ जॾहिं पिलातुस उहे हर्फ़ ॿुधा तॾहिं यसू खे ॿाहिरि वठी आयो ऐं उहो हंधि जंहिंखे इब्रानीअ में गप्ता चबूतरो था चवनि उते अदालत जी कुर्सी ते अची वेठो। हाणे उहो फसह जी तयारी जो ॾींहुं हो ऐं अटकल 6 कलाक हो ऐं हुन यहूदियुनि खे चयो त इझो अव्हांजो बादशाह। तंहिं ते हिननि रड़ियूं करे चयो त कढींसि स्लेब ते चाढ़ींसि। पिलातुस चयुनि त अव्हांजे बादशाह खे स्लेब ते चाढ़ियां? सरदार काहिननि जवाबु ॾिनो त कैसर खां सवाइ असांजो ॿियो बादशाह आहे ई कोन। तंहिं ते हुन खे स्लेब ते चाढ़ण लाइ संदुसि ॿांह खणी हिननि जे हवाले कई। 131 यहूदा मती 27 बाब 3 खां 10 आयतूं। तॾहिं यहूदा जंहिं झलायो होसि तंहिं जॾहिं ॾिठो त हिन खे ॾोहारी ठाहिरायो अथनि तॾहिं पछताए उहे 30 रुपया सरदार काहिननि ऐं बुज़ुर्गनि वटि खणी आयो ऐं चवणु लॻो त मूं गुनाह कयो आहे जो ॿिए ॾोहीअ खे झलायो अथमि। पर हिननि चयोसि त इन में असांजो छा? तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। ऐं हू उहे रुपया हेकल में उछलाए हलियो वियो ऐं वञी पाण खे फांसी ॾिनई। पोइ सरदार काहिननि उहे रुपया खणी चयो त हिननि जो ख़ज़ाने में रखणु रवा न आहे। छा लाइ जो इहा खून जी क़ीमत आहे। सो हुननि पाण में सलाह करे इन्हनि पैसनि सां परदेसियुनि खे दफ़न करण लाइ कुंभर जी बनी ख़रीद कई, जंहिं करे उहा बनी अॼु ॾींहं ताईं खून जी बनी थी सघिजे। तॾहिं जेकी यर्मिया नबी चयो हो सो पूरो थियो त जंहिंजो मुल्ह किन बनी इसराइलियुनि रिथे छॾियो हो तंहिंजी क़ीमत लाइ उहे 30 रुपया हिननि वरिता ऐं उन्हनि उहे रुपया कुंभर जी बनीअ लाइ ॾिना जीअं ख़ुदावंद मूंखे फरमायो हो। 132 स्लेब लूका 23 बाब 26 खां 43 आयतूं। ऐं जीअं हुनखे वठी पिए विया त हिकिड़ो माण्हू शमौन करपनी ॿराड़ीअ में पिए आयो। तंहिंखे झले स्लेब खणी मथां रखियाऊंसि त यसू जे पुठियां खणी हल। ऐं माण्हुनि जो वॾो अबोह ऐं केतिरियूं ई ज़ालूं जिन खेसि ॾिसी पिए रुनो ऐं पार पिए कढियाऊं से पुठियां पिए आयुसि। पर यसू उन्हनि ॾांहुं मुंहुं करे चयो त अए यरूशलेम जूं धीअरूं, मूं लाइ न रो, पर पाण लाइ ऐं पंहिंजनि ॿारनि बचनि लाइ रो। छा लाइ जो ॾिसो त उहे ॾींहं अचणा आहिनि जॾहिं उहे चवंदा त मुबारक उहे जे सुंढ आहिनि ऐं मुबारक उहे पेट जिन न ॾिनो ऐं उहे थण जिन न धारायो। तॾहिं उहे जबरनि खे चवणु लॻंदा त असां ते अची पओ ऐं टकरियुनि खे त असांखे लिकाए छॾियो। छो त जे साए वण सां हीअं था कनि त सुकीअ सां छा न कंदा। ऐं बाबा हिननि खे माफ़ कर। ऐं हुन सां गॾु ॿिया बि जे ॾोहारी हुआ तिन खे बि मारण लाइ वठी विया। ऐं जॾहिं हू उन जी जाइ वटि आया जंहिंखे खोपरी करे था चवनि तॾहिं हुनखे स्लेब ते चाढ़ियाऊं ऐं पिणु उन्हनि ॾोहारियुनि खे बि, हिकिड़े खे साॼे पासे ऐं ॿिए खे खाॿे पासे। पोइ यसू चयो त ऐं बाबा हिननि खे माफ़ कर। छा लाइ जो ख़बर ई कान थी पवेनि त छा था करियूं। ऐं हू संदुसि कपिड़ा विराए
पुखा विझण लॻा ऐं ख़ल्क़ बीठे ॾिठो ऐं सरदारनि पिणु मथसि चथूं करे पिए चयो त ॿियनि खे त बचायई, हाणे जे हीउ ख़ुदा जो मसीह ऐं संदुसि चूंडियल आहे त पाण खे बचाए। ऐं सिपाही पिणु मथसि ठठोलियूं करणु लॻा ऐं वटसि अची सुरको आछियाऊंसि ऐं पिए चयूं त जे तूं यहूदियुनि जो बादशाह आहीं त पाण खे बचाए। ऐं हुन जे मथां हिकिड़ो नोश्तो लॻायल हो त हीउ यहूदियुनि जो बादशाह आहे। स्लेब ते ॾोहारी ऐं जिन ॾोहारियुनि खे साणसि गॾु स्लेब ते चाढ़ियो हुअऊं तिन मां हिकिड़ो मथसि टोकबाज़ी करे चवणु लॻो त तूं उहो मसीह आहीं न, तॾहिं पाण खे बि बचाए ऐं असांखे बि बचाए। पर ॿिए जवाबु ॾेई हिन खे छेड़िवे चयो त तूं ख़ुदा खां बि नथो ॾिनी, जो ॾिस तोखे बि त साॻी सज़ा मिली आहे ऐं असांजी सज़ा त हक़ी वाजिबी आहे जो असीं पंहिंजो कीतो था लोड़ियूं, पर हिन माण्हूअ त को बि क़सूरु कोन कयो आहे। पोइ हिन चयो त ए यसू, जॾहिं तूं पंहिंजी बादशाहत में अचीं तॾहिं मूंखे यादि कजि। ऐं हुन चयोसि त तोखे सच थो चवां त तूं अॼु ई मूंसां गॾु बहिश्त में हूंदे। 133 यसू ऐं मरियम। यूहन्ना 19 बाब 25 खां 27 आयतूं। हाणे यसू जे स्लेब वटि संदुसि माउ, संदुसि मासी क्लोपास जी ज़ाल मरियम ऐं मरियम मगदलिनी बीठियूं हुयूं। पोइ यसू पंहिंजी माउ ऐं उहो शागिर्द जंहिं ते संदुसि प्यारु हो तिन खे भर में बीठल ॾिसी पंहिंजी माउ खे चयो त ऐं माई, ॾिस तुंहिंजो पुटु। पोइ वरी उन जे शागिर्द खे चयईं त ॾिस तुंहिंजी माउ। ऐं उन जी घड़ीअ खां वठी उहो शागिर्द हिन खे पंहिंजे घर वठी वियो। 134 यसू जी मौत। मती 27 बाब 45 खां 56 आयतूं। हाणे ॿिए पहर खां वठी 3 पहर ताईं सॼी ज़मीन ते ऊंदाही छांइजी वई ऐं 3 पहर धारे यसू वॾे वाके सां पुकारे चयो, एली एली लमा सबक़तनी, यानी ऐं मुंहिंजा ख़ुदा, ऐं मुंहिंजा ख़ुदा, तो मूंखे छो छॾे ॾिनो आहे। जेके उते बीठा हुआ तिन मां किन जॾहिं इहो ॿुधो तॾहिं चवणु लॻा त हीउ माण्हू एलिया खे थो सॾे। ऐं यकदमि उन्हनि मां हिकिड़ो ॼणो डोड़ी वियो ऐं असफंज खणी सिरके सां भरे कानी ते रखी हिन खे पीअण लाइ ॾिनई ऐं ॿियनि चयो त छॾे ॾियोसि, ॾिसो त एलिया हिन खे बचाइण लाइ अचे थो या न। ऐं यसू वरी बि वॾे वाके सां पुकारे पंहिंजो साहु ॾिनो ऐं ॾिसो हैकल जो परदो चोटीअ खां वठी तरे ताईं फाटी 2 अध थी पियो ऐं ज़लज़लो थियो ऐं ॾूंगर ॾरी पिया ऐं क़बरूं खुली पियूं ऐं घणा ई औलिया जे सुम्हिया पिया हुआ से उथी खड़ा थिया। ऐं यसू जे उथण खां पोइ क़बरुनि खां ॿाहिरि निकिरी अची इन जे पाक शहर में घिरिया ऐं घणनि खे ॾिसण में आया। हाणे सूबेदार ऐं ॿियो जेको थियो सो ॾिठो तॾहिं ॾाढा डिॼी विया ऐं चवणु लॻा त सचपच हीउ ख़ुदा जो फर्ज़ंद हो। ऐं उते घणियूं ज़ालूं जे गलील मां यसू जी ख़िदमत कंदियूं पुठियां आयूं हुयूं तिन परियां बीठे ॾिठो। उन्हनि में मरियम मगदलिनी ऐं याकूब ऐं योसीस जी माउ मरियम ऐं ज़ब्दीअ जे पुटनि जी माउ हुयूं। पुराणे अहदनामे में अॻकथी ज़बूर 22 बाब। ऐं मुंहिंजा ख़ुदा, ऐं मुंहिंजा ख़ुदा, तो मूंखे छो छॾे ॾिनो आहे। तूं मुंहिंजी मदद करण खां पोइ ऐं मुंहिंजूं दाहूं ॿुधण खां छो पासे थियो आहीं। ऐं मुंहिंजा ख़ुदा, आऊं ॾींहुं राति दाहूं पियो करियां ऐं माठ नथो करियां, पर तूं जवाबु नथो ॾीं। पर तूं पाक आहीं, तूं जो इसराईल जी तारीफ़ ते नशीं आहीं।
असांजे अबनि ॾाॾनि तो ते भरोसो रखियो, उन्हनि ईमान आंदो ऐं तो उन्हनि खे छॾायो। उन्हनि तोखे दाह ॾिनी ऐं छुटकारो मिलियुनि। उन्हनि तो ते भरोसो रखियो ऐं फिका न थिया। पर आउं किनो आहियां ऐं माण्हू न आहियां। माण्हुनि में ऐं क़ौमुनि में हक़ीर आहियां। जेके मूंखे था ॾिसनि से खिलनि था ऐं वात फाड़े ऐं कंध धूणे चवनि था त हिन ख़ुदावंद ते भाड़ियो आहे, सो भली त उहो छॾाएसि। उहो जो मुंझांसि ख़ुशि आहे ऐं सवेले त छॾाएसि। पर तूं ई उहो आहीं जंहिं मूंखे पेट मां कढियो। जॾहिं अञा आउं पंहिंजी माउ जे थणनि ते हुउसि तॾहिं तो मूंखे भरोसो रखणु सेखारियो। आउं ॼमंदे ई तोखे सौंपियुसि। आउं माउ जे पेट में हुउसि तॾहिं खां ई तूं मुंहिंजो ख़ुदा आहीं। मूंखां परे न थी, छो जो मुसीबत वेझी आहे ऐं मददगार को बि कोन्हे। घणनि ॾांदनि मूंखे घेरियो आहे ऐं बसुनि जा ज़ोरदार ॾंद मुंहिंजे चौधारी फिरी आया आहिनि। इहे फाड़ींदड़ ऐं गजंदड़ शींहं वांगुरु मूं ते पंहिंजा वात पिया फाड़ीनि। आउं पाणी वांगुरु पियो हारजां ऐं मुंहिंजूं सभु हॾियूं संदनि मां निकिरी वियूं आहिनि। मुंहिंजी दिलि मेण वांगुरु मुंहिंजे अंदरि में पिघलजी वई आहे। मुंहिंजी ताक़त सुकी ठिकर थी पई आहे। मुंहिंजी ॾिब तारूअ सां अची लॻी आहे ऐं तो मूंखे मौत जे मथे में आणे विहारियो आहे। छा लाइ जो कुतनि मूंखे अची घेरियो आहे ऐं बदकारनि जी टोली मूंखे वराए वई आहे। उन्हनि मुंहिंजा हथ ऐं पेर वढिया आहिनि। आउं पंहिंजूं सभु हॾियूं ॻिणी थो सघां। उहे मूं लाइ अखियूं फाड़े पिया निहारीनि। उहे मुंहिंजा कपिड़ा पाण में विरहाइनि था ऐं मुंहिंजी पोशाक ते पुखा था विझनि। पर ऐं ख़ुदावंद, तूं मूंखां परे न थी। ऐं मुंहिंजी ताक़त सिघो अची मूंखे मदद ॾे। मुंहिंजी जान खे तरार खां ऐं मुंहिंजी प्यारी जान कुते जे चॿे खां छॾाए। मूंखे शींहनि जे वात खां बचाए, बल्कि जॾहिं आउं साननि जे सिंगनि ते हुउसि तॾहिं तो मूंखे बचायो। आउं पंहिंजे भाइरनि में तुंहिंजो नालो पधिरो कंदुसि ऐं जमायत जे विच में तुंहिंजी तारीफ़ कंदुसि। अव्हीं जे ख़ुदावंद खां ॾिढो था संदसि तारीफ़ करियो। ऐं याकूब जी औलाद, अव्हीं सभई हुन जो जलाल ज़ाहिरु करियो। ऐं इसराईल जो औलाद, अव्हीं सभई हुन जे डप में रहो। छा लाइ जो हुन ॾुखोयल जे ॾुख ते हिकारत ऐं नफ़रत न कई ऐं न की उन ई खां पंहिंजो मुंहुं लिकायई। पर जॾहिं हुन खेसि पुकारियो तॾहिं उन ई जी ॿुधाई। वॾी जमायत में आउं तुंहिंजी तारीफ़ थो करियां ऐं जेके हुन खां ॾिडनि था तिन जे अॻियां आउं पंहिंजूं मञताऊं पूरियूं कंदुसि। जेके निमाणा आहिनि से खाई ड्रौ कंदा। ख़ुदावंद जा तालिब संदसि तारीफ़ कंदा। अव्हां जी दिलि सदाईं जीअरी रहे। सारो जहान ख़ुदावंद खे यादि कंदो ऐं ॾांहुंसि फिरंदो ऐं क़ौमुनि जा सभु घराणा तुंहिंजे अॻियां सजदो कंदा। छो जो बादशाहत ख़ुदा जी आहे ऐं उहो ई क़ौमुनि जो हाकिम आहे। दुनिया जा सभु आसूदा माण्हू खाईंदा ऐं सजदो कंदा ऐं जेके मिटीअ में वञण वारा हूंदा, बल्कि जेको पंहिंजी जान खे जीअरो न रखी सघंदा, से सभु हुन जे अॻियां सजदो कंदा। ऐं नसुल जी हिन इबादत ऐं हिकिड़ो नसुल हिन जी इबादत कंदो ऐं ॿी पीढ़ी खे ख़ुदावंद बाबति ॿुधायो वेंदो। उहे ईंदा ऐं संदसि सचाई ज़ाहिरु कंदा ऐं जेका क़ौम पैदा थींदी तंहिंखे चवंदा त हिन ईअं कयो आहे।